सिंधी ॿोली जो बिगाड़ पहिरियां त इन ते ॻाल्हाईंदासीं त सिंधी ॿोली हाणे तव्हां ॾिसो था हसन साहब त जेका ॻाल्हाई वञे थी या जेका इस्तेमालु कई वञे थी चाहे इवन असांजे घरनि में ई छो न हुजे सिंधी ॿोली जो केतिरो बिगाड़ थियो आहे। वॾियूं महिरबानियूं ऐं ॾाढो जेको सुवालु आहे सो भलो सुवालु आहे। हाणे हुनजो बिगाड़ अॼु जो न आहे पर अॼु जो बि चऊं सही कंहिं वक़्त में निसाबी ॿोली जेका आहे उहा ॿार खे सेखारी वेंदी, स्कूलनि में पढ़ाई वेंदी ऐं जेके प्राइमरी सतह जो जेको क्लास हलंदो पटीअ जो अलफ़ त ॿार उन खां सिखणु शुरू कंदो ऐं घर में बि उनखे उहा ॿोली मिलंदी। सही हींअर जीअं जीअं कार्पोरेट लाइफ थी वई आहे, हिकिड़ो मॉडर्न स्टाइल थी वियो आहे, ग्लैमर अची चुको आहे, उहो ग्लैमर असांजे एजुकेशन में बि काइजी पियो आहे। ॿार जेके तयारी थिए थी, ॿार जेको शौर ठहे थो, जेको ज़हन ठहे थो, उहो प्राइमरी खां ठहे थो। बिल्कुलु हींअर जेके कोर्स निकिता आहिनि, मां जिथे किथे चवंदो आहियां प्रोग्राम में चवंदा आहियूं जेके कोर्स आहिनि या जेको घर जो माहौल आहे उन्हनि ॿिन्ही जो हिकिड़ो तहलक आहे त असीं ॿार जी पंहिंजे ॿोलीअ सां वेझड़ाए पिया रखायूं, पर उहा थिए कान पई। छो कान थी थिए? जॾहिं तव्हां ॿार खे चवंदव त बाबा साईं जे जाते तव्हां डेडी चओ, सही अमड़ जे जाते जे केॾो प्यारो हिकिड़ो लफ़्ज़ु आहे, अमड़ जे जाते तव्हां ममा चओ, पप्पा मम्मा डेडी मम्मी ऐं उन में तव्हां कुझु धारी ॿोलीअ लफ़्ज़ इस्तेमालु कयो, उन खां पोइ फैशन तौर ते इंग्लिश जा वर्ड उन में इस्तेमालु कयो ऐं उन पंहिंजे ग्लैमर वारी इन ॿोॾ में पाण खे पंहिंजी ॿोली जेका आहे उहा बि ॿोड़े छॾी, कुझु न बचे। उन ते इलाही सारा अहिड़ा प्रोग्राम्स सेमिनार्स थिया आहिनि। मां 2015 में हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई हुई त मां हिन सिंधी ॿोलीअ खे बचाइण लाइ सिंधी ॿोलीअ खे ख़ानगी स्कूलनि खां वठी करे जेके गवर्नमेंट जा इदारा आहिनि उन्हनि में पढ़ाइण लाइ जेके उस्ताद साहिब आहिनि जेके मथां इदारा कमु कनि पिया ॿोलीअ ते त उहे एक्टिव थियनि। पोइ हिकिड़ो लॉन्ग मार्च कयो। अच्छा। ऐं उन लॉन्ग मार्च जो जेको मक़सदु हुयो त असां सिंधी ॿोलीअ खे पहिरीं त क़ौमी ॿोली जो जेको दर्जो ॾियारियूं, उन खां पोइ जेको असांजी जेका ॿोली हींअर वञे पई थी हथनि मां, बाज़ार में वञूं था साइन बोर्ड लॻल आहे पंहिंजे सिंधी ॻोठनि में त असां ईअं नथा लिखी सघूं त चांहि वारो पर चांहि वाला। हा चांहि वाला। तव्हांजो किरियाना शॉप आहे त उन किरियाना खे बि उर्दू में लिखियो पियो, हालांकि लिखिबो हुजे सिंधी में लिखिबो किरियाना त सुहिणो लॻंदो, पर अहिड़ियूं खोड़। अच्छा दुकानदार आहे, तव्हां पंहिंजा नंढड़ा शहर या ॻोठनि में जेके वेंदव त दुकानदार बि तव्हां सां फ़िलहालु उर्दूअ में ॻाल्हाईंदो। असां जूं जेके बि ॿोलियूं आहिनि उहे सभु माउ जो दर्जो रखनि थियूं। बिल्कुलु उर्दू ॿोली हुजे, सिंधी ॿोली हुजे, फ़ारसी हुजे, अरबी हुजे, सभई अहमियत जोॻियूं आहिनि। पर असांजी जेका पंहिंजी सिंधी ॿोली आहे जंहिं ख़िते जी ॿोली आहे जंहिंमें ॻाल्हायूं पिया, उहा उनखे डेवलपमेंट करणु खपे। ऐं जेको ईंदड़ नसुलु आहे जेकॾहिं ॿोलीअ खे बचाइणो आहे त असां उनजी तरबियत उहा निसाबी उन पंहिंजे घर वारी कयूं। बिल्कुलु। ऐं जीअं घर में ई कोन था ॻाल्हायूं। बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई ऐं तव्हां ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि लॻी त मतिलबु तव्हांजे ॻाल्हि जो निचोड़ इहो निकितो त अगरि सिंधी ॿोली जो बिगाड़ पहिरियां बि हुयो या हाणे बि आहे त हाणे जेकॾहिं वधीक थो नज़र अचे त असांजे पंहिंजे घरनि खां ई आहे। जीअं तव्हां मिसाल हिकिड़ो फॉर एग्ज़ाम्पल जेको मम्मी डैडी वारो तव्हां ॾिनो त तव्हां अम्मा जे बजाए या अमड़ जे बजाए अम्मी चओ या मम्मी चओ या कुझु, त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे बिगाड़ी थी वियो। असां पाण ई बिगाड़ियूं पिया पंहिंजे ॿारनि खे।